वगड़लग घोगारो में सालियाने मजलिस अज़ा 19 रमज़ान शरीफ शहादत इमाम अली अलैहिस्सलाम मुनक़िद कई वई आहे। मजलिस अज़ा मुख़्तलिफ़ वेझनि इलाइक़नि जे अक़ीदतमंदनि वॾे अंग में शिरकत कई। मजलिस अज़ा में सबील इमाम अली अलैहिस्सलाम ऐं न्याज़ लंगर जो ख़ासि एहतमाम कयो वियो। मजलिस अज़ा खे ख़िताब कंदे मौलवी ख़िदमत अली कमरानी, ज़ाकिर अहल बैत सैयद अदीब अली शाह ऐं ॿियनि चयो त करबला जे शहीदनि जे लाज़वाल क़ुर्बानियुनि इस्लाम खे बचायो। अॼु शहीदनि खे भेटा पेश करण लाइ पूरी दुनिया में सलाम या हुसैन जूं सदाऊं बुलंद आहिनि।